अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सना गुल ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया शहदादपुर मां रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडीअ जी। इदारा ठाहिण 16 आहिनि, उन्हनि खे हलाइण ॾुखियो आहे। असां सम्स अस्पताल खे अॻिते वधाइण जो ख़्वाबु ॾिठो हो, जेको हींअर साबिया थींदो ॾिसूं पिया। मौजूदा डायरेक्टर सम्स अस्पताल में बहितरी आंदी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिहत खाते जे अॻूणे DG डॉक्टर अब्दुल मजीद छुटो। सम्स अस्पताल जी पहिरें अॻूणे डायरेक्टर डॉक्टर मरियम मजीद काफ़ी सालनि बाद सम्स अस्पताल जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। सम्स अस्पताल पहुचण ते मौजूदा डायरेक्टर डॉक्टर बशीर अहमद जमाली ऐं स्टाफ संदन शानदार आजिया कई ऐं अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि समेत नए तयारु थींदड़ सर्जिकल कम्प्लेक्स, डायग्नोस्टिक सेंटर, मिडवाइफरी स्कूल जी बिल्डिंग्स जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर मजीद छुटो डॉक्टर मरियम मजीद चयो त मुझे ख्याल में 10 सालन का पोइ हॉस्पिटल में गिरी आहियां। ॾिठो अथमि ख़बरूं त ॿुधंदी रहंदी हुअसि त हीअ थियो हू थियो। बहरहाल जेको थियो अलाह सां बहितर कंदो ऐं मूंखे उमेदु आहे त डॉक्टर बशीर हिकिड़ी सुठी वीएन सां हिते आयो आहे, हिकिड़ो सुठो मक़सदु खणी आयो आहे ऐं हॉस्पिटल हींअर असांखे विज़िट कराई। जीअं डॉक्टर साहब चयो त 15 ॾींहंनि में काफ़ी हुन पंहिंजूं कोशिशूं कयूं, जंहिंमें डेवलपमेंट थिए पई। काफ़ी इहे वार्ड वग़ैरह शिफ्ट थिया आहिनि, सुठी तरह सां जेके गैर आबाद पिया हुआ उहे बि ठहिया आहिनि। त तव्हां हिते पर आऊं हिते शहदादपुर जे शहरियुनि खे ज़रूरु इहो चवंदसि त उहे बि ॿांह ॿेली थियनि डॉक्टर साहब सां गॾु। असां ॾिठो थी हिकिड़ो उहो माण्हू हिते आयो आहे जेका पॉज़िटिव थिंकिंग खणी आयो आहे। पॉज़िटिव थिंकिंग सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर मरीज़नि लाइ, हिते जे शहरियुनि लाइ, हिते जे ग़रीब आवाम जे लाइ। त मां सम्झां थी त इहा हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे त उन खे असांजा जेके बि हिते मुखियर हज़रात आहिनि उहे ऐं हिते जा शहरी तनक़ीद न कनि बल्कि उनखे सलाहूं ॾियनि। जिन ते मां डॉक्टर साहब खे बि इहा रिक्वेस्ट कंदसि, डॉक्टर साहब खे बि इहो चवंदसि त जंहिंमें अस्पताल जी भलाई हुजे केरु भले उन खे तव्हांखे सलाह ॾिए त उन ते तव्हां अमल कयो ऐं अॻिते वधो इंशाअल्लाह। पंहिंजी जेका हिननि ॿूटो पोखियो उन वण खे ॾिसणु आहे। ज़रूरु वण केॾी महिल साओ थींदो आहे, केॾी महिल सुकंदो आहे, का ॻाल्हि वग़ैरह असां कोशिशि कयूं पिया उनखे पाणी ॾियण लाइ। ऐं जेके बि मैडम साहब ऐं सर जूं जेके शयूं रहियल हुयूं ऐं कोशिशि कयां पियो त उन्हनि शयुनि खे अञा बहितर कयां। या हॉस्पिटल लाइ ऐं शहर वारनि लाइ का बि मैसेज हुजे उहो पॉज़िटिव हुजे। ऐं सुभाणे मूंखे साईं जिन चयो आहे त मूंखे इन ॻाल्हि जो को भुल कोन आहे त अॼु मां आहियां, सुभाणे मतां मां बदिली न थी वञा। की मूंखे उन जो का ॻाल्हि न आहे। ऐं जेतिरा ॾींहं आहियां 24 कलाक आहियां त उन में 16 कलाक खां 18 कलाक कमु कया।